सिंधु दरिया की सतह में मुसलसल लात थी रही है। गुड्डू बैराज वटि गुज़िरियल 24 कलाकनि में 1,04,000 क्यूसेक खां वधीक लात थी है। गुड्डू बैराज वटि लात थियण बाद आबपाशी खाते पारां वॾी ॿोॾि ख़त्म करे विचें दर्जे जी ॿोॾि आहे उहा डिक्लेयर कई वई आहे। गुड्डू बैराज वटि हिन वक़्तु पाणी जेको मथां वेकिरो आहे उहो 4,85,185 क्यूसेक ऐं हेठां वेकिरो 4,56,964 क्यूसेक रिकॉर्ड कयो आहे। सखर बैराज वटि गुज़िरियल 24 कलाकनि में 10,000 क्यूसेक पाणी जी लात जेको उहा रिकॉर्ड थी आहे। गुड्डू सखर बैराज वटि लात जे बावजूद बि आबपाशी खाते पारां वॾे दर्जे जी ॿोॾि डिक्लेयर कयल आहे। सखर बैराज वटि जेको पाणी जो मथां वेकिरो आहे उहो 5,62,175 क्यूसेक ऐं हेठां वेकिरो 5,10,595 क्यूसेक रिकॉर्ड थियो आहे। कोटड़ी बैराज जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं त कोटड़ी बैराज वटि जेको वाध जेको सिलसिलो आहे उहो जारी आहे। गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां कोटड़ी बैराज वटि नंढे दर्जे जी ॿोॾि आहे उहा डिक्लेयर थियल आहे। आबपाशी खाते जे अंगखनि मूजिबि अॼु कोटड़ी बैराज वटि पाणी जेको मथां वेकिरो आहे उहो 3,06,053 क्यूसेक ऐं हेठां वेकिरो 2,99,098 क्यूसेक रिकॉर्ड कयो आहे। गुड्डू बैराज पाणी जेकी सतह में लाथ बाद आबपाशी खाते जेका बचाव बंधनि ते पंहिंजो निगरानी लाइ लांढियूं क़ाइमु कयूं उहे बि पटे छॾियूं आहिनि। उनखे अलावा चीफ इंजीनियर गुड्डू बैराज जेको काफ़ी ॾींहंनि खां वठी गुड्डू बैराज ते रहे पियो उहो बि अॼु जेको उहो वापसि हलियो वियो आहे। उनखे अलावा कचे में जेके ॻोठ पाणी वटि अची विया उतां उन जे घरनि खां उन ज़मीनुनि खां बि पाणी जेकी आहे उहा वापसी शुरू थी वई आहे। हिन वक़्तु असीं जेको गुड्डू बैराज ते मौजूदु आहियूं जिते मुंहिंजो कैमरा में तव्हां ॾिसे सघे थो त जेको गुड्डू बैराज जेको तारो तार वेही रहियो हो हिन वक़्तु बि गुड्डू बैराज जी जेकी सतह आहे उहा 5 लख जे लॻभॻि आहे। 4,85,000 क्यूसेक आहे पर हिते जेकी आहे उहा वॾी लाथ रिकॉर्ड थी आहे। गुज़िरियल 24 कलाकनि में 1,04,000 क्यूसेक खां बि वधीक लाथ थी आहे। जी।